पंजाब में चूंडू मुलतवी करण खिलाफ तहरीक इंसाफ की दरख्वास्त ते ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना आहिनि त चूंडू रुगो एमरजेंसी लागू करे ई मुलतवी करे सघजनि थियूं। चीफ जस्टिस चूंडनि लाइ जजिस जी पघारनि मां कटौतीअ जी तजवीज़ ॾींदे चयो आहे त चूंडनि लाइ पूरी बजट जी त ज़रूरत ई नाहे। ॿी अरब लाइ कट जजिस जी पघारनि ते बि लॻाए सघिजे थो। हुकूमत ख़र्च घटाए 20 अरब कढी सघे थी। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। सुप्रीम कोर्ट की 5 रुकनी लार्जर बेंच पंजाब में चूंडू मुलतवी करण खिलाफ तहरीक इंसाफ की दरख्वास्त ते ॿुधणी कई। बेंच की सरबराही चीफ जस्टिस उमर अता बंदियाल कई, जॾहिं त जस्टिस एजाजुल अहसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अमीनुद्दीन और जस्टिस जमाल खान मंदोखेल भी बेंच में शामिल आहिनि। ॿुधणी शुरू थी तो चीफ जस्टिस चयो त हू इन ॿुधणीअ खे घणो वक्त लड़काइण नथा चाहिनि। कालो के हुकुम मूजिब इलेक्शन कमीशन जो दायरो ॾिसणो आहे। सियासी पार्टियुनि जे धुर बढ़जण वारो मामलो बाद में ॾिसंदासीं। कानून की बालादस्ती और जमहूरियत हिक ही सिक्के जा ॿ पासा आहिनि। अॼुकल्ह सियासी पारो ॾाढो मथे आहे। चीफ जस्टिस चयो त हू ज़ाती तौर ते समझे थो त कानूनी तकरार में न पवणु घुरिजे। खेनि समाजी ऐं सियासी डिसिप्लिन जी बहाली भी करणी आहे। सुप्रीम कोर्ट सुठी नीयत सां केस ॿुधी रही आहे। जस्टिस उमर अता बंदियाल चयो त धुरियुनि खे फ़ैसिलो करणो आहे त हालतुनि खे कहिड़े पासे वठी वञणो आहे। गुज़िरियल ॾींहं भी चयो होसीं त कानूनी मामलो हवा में हल नथो थी सघे। आइन एक ज़िंदह दस्तावेज़ है जंहिंजी तशरीह ज़मीनी हालतुनि की बुनियाद ते ही थी सघे थी। वकील फारूक एच नाइक चयो त तय करणो आहे त मौजूदा सियासी और मुआशी हालतुनि में जमहूरियत और मुल्क लाइ छा बेहतर आहे। सियासी पार्टियों स्टेक होल्डर आहिनि, उन्हनि खे लाज़मी ॿुधणु घुरिजे। जंहिं ते जस्टिस जमाल खान मंदोखेल फारूक एच नाइक खां पुछाणो कयो त तव्हां इन ॻाल्हि खे पार्लियामेंट में छो नथा खणी वञो। जंहिं ते फारूक एच नाइक चयो त हू मामलो पार्लियामेंट में उथारण जो सोचे रहिया आहिनि। उन मौके ते अटार्नी जनरल मंसूर उस्मान चयो त 1 मार्च जे हुकुमनामे में 2 जजनि फ़ैसिलो ॾिनो। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त ही हिकु धार केस आहे। 1 मार्च जे फ़ैसिले ते मुंहिंजो जवाबु आहे त कानून सदर खे तारीख़ ॾियण जो अख़्तियार ॾिए थो। जेकॾहिं 1 मार्च वारे फ़ैसिले ते तव्हांखे वज़ाहत घुरिजे त धार दरख़्वास्त ॾियो। सादो सवाल आहे त इलेक्शन कमीशन तारीख़ अॻिते वधाए सघे थी या न। जेकॾहिं इलेक्शन कमीशन जो अख़्तियार साबित थी वियो त पोइ मामलो ख़त्म थी वेंदो। अटार्नी जनरल चयो त जेकॾहिं अदालती फ़ैसिलो 4-3 जो हो तो पोइ कंहिं हुकुम जो वजूद ही ना है। जंहिंजी भञकड़ी थी अदालती हुकुम न हो तो पोइ सदर तारीख़ नथो ॾेई सघे। 1 मार्च वारे अदालती हुकुम खे पहिरें तय कयो वञे। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त हिन वक्त केस तारीख़ ॾियण जो न पर मुलतवी करण जो आहे। जमहूरियत लाइ चूंडूं ज़रूरी आहिनि। 2 मोज़िज़ जजनि फ़ैसिलो ॾिनो आहे जेका संदन पंहिंजी राय आहे, पर उन जो मौजूदा केस सां को बि तालुक़ नाहे। हिकु संजीदा मामले खे बाईपास न कयो। उन मौके ते अटार्नी जनरल मंसूर उस्मान फुल कोर्ट जोड़ण जी दरख़्वास्त कई ऐं चयो त ही अहम मामलो आहे। जेकॾहिं बेंच मुनासिब समझे त फुल कोर्ट जोड़ी वञे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त 1 मार्च वारो फ़ैसिलो केतिरनि मेंबरनि जो आहे, उहो सुप्रीम कोर्ट जो अंदरूनी मामलो आहे। तव्हां इहो ॿुधायो त छा आइन 90 ॾींहनि में चूंडूं कराइण जूं घुर्जूं करे थो या न। छा इलेक्शन कमीशन चूंडनि जी तारीख़ रद्द करे सघे थी। जंहिं ते चीफ जस्टिस चयो त मामलो क्लियर करण ते हू जस्टिस जमाल मंदोखेल जो थोराइतो आहे। पीटीआई जे वकील अली ज़फर चयो त हर इदारे खे पंहिंजे आइनी हदनि में रही कमु करणो आहे। जंहिं ते चीफ जस्टिस खेसि मुखातिब थींदे चयो त अहिड़े रवैये जी तव्हांजी आला क़यादत खां बि उमीद आहे। छा तव्हां पंहिंजे सियासी क़यादत सां ॻाल्हायो आहे। पीटीआई खे शुरूआत करणी पवंदी छो त तव्हां अदालत सां रुजू कयो आहे। चीफ जस्टिस चयो त मुल्क में हिन वक्त तशद्दुद ऐं अदम बर्दाश्त आहे। मुआशी सूरत हाल ॾिसो, अटेल ऐं कतारूं लॻियूं पयूं आहिनि। हिक ॿिए में हथ विझण बदिरां उन्हनि माण्हुनि जो सोचो। तहरीक इंसाफ जेकॾहिं शुरूआत करे थी त पोइ ई हुकूमत खे चवंदासीं। वकील अली ज़फर चयो त चूंडूं देर सां थींदियूं त ही बहरान वधीक वधी वेंदो। चूंडूं अवाम जो बुनियादी हक़ आहे। जस्टिस अमीनुद्दीन खान पुछाणो कयो त छा इलेक्शन शेड्यूल खे 90 ॾींहनि खां घटाए सघिजे थो। जंहिं ते जस्टिस एजाजुल अहसन चयो त इलेक्शन कमीशन 90 ॾींहनि में चूंडूं कराइण जी पाबंद आहे। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त बदकिस्मती असां कंहिंखे बि को शक न आहे त हाणे 90 ॾींहनि में चूंडूं नथियूं थी सघनि। सवाल इहो आहे त छा इहो मसइलो जमहूरी तरीक़े सां हल नथो थी सघे। आइन जी त पाकिस्तान में को बि परवाह नाहे कंदो। जस्टिस जमाल वधीक चयो त चूंडूं त हर सूरत में थियणियूं आहिनि। सवाल इहो आहे त तारीख़ में 90 ॾींहनि खां वधीक वाद जो अख़्तियार कंहिं वटि आहे। सवाल इहो बि आहे त हिकु माण्हू जी ख़्वाहिश ते असेंबली तहलील थियणु घुरिजे या न। वकील अली ज़फर चयो त वज़ीर आज़म ऐं वॾो वज़ीर चूंडियल नुमाइंदा आहिनि। जंहिं ते जस्टिस जमाल चयो त जेकॾहिं वज़ीर आज़म जी पंहिंजी पार्टी बेतमादी वारी रिथ आणणु चाहे त छा असेंबली टुटी सघे थी। वकील अली ज़फर चयो त बेतमादी वारी रिथ अची वञे त असेंबली नथी टुटी सघे। जंहिं ते जस्टिस जमाल चयो त हिकु शख़्स वटि असेंबली टोड़ण वारे अख़्तियार ते पार्लियामेंट खे नज़रसानी करणु घुरिजे। जस्टिस एजाजुल अहसन चयो त छा इलेक्शन कमीशन खे मुल्क जे सदर जी ॾिनल तारीख़ तब्दील करण जो अख़्तियार आहे। छा इलेक्शन कमीशन 90 ॾींहनि खां वधीक देर करे सघे थी। जॾहिं त चीफ जस्टिस चयो त इलेक्शन एक्ट जो सेक्शन 58 चूंडूं मुलतवी करण जी इजाज़त नथो ॾे। जस्टिस एजाजुल अहसन चयो त इलेक्शन कमीशन तारीख़ में तब्दीली लाइ सदर सां राब्तो करे सघे पई।
समूरा इंतजामी इदारा इलेक्शन कमीशन सां सहकार जा पाबंद आहिनि। कारण ठोस हुजनि तॾहिं ई इलेक्शन कमीशन राब्तो करे सघे थी। जेकॾहिं 90 ॾींहनि में चूंडूं मुमकिन न हुजनि त अदालत हुकुम ॾेई सघे थी। जस्टिस मुनीम चयो त जेकॾहिं चूंडूं मुमकिन न हुयूं त इलेक्शन कमीशन खे अदालत सां राब्तो करणु घुरिबो हो। जेकॾहिं हिकु असेंबली जे शेड्यूल दौरान ॿी असेंबली टोड़ी वञे त साॻे ॾींहुं चूंडूं कराइण लाइ रुजू करे सघे थो। इलेक्शन कमीशन चूंडूं मुलतवी करण जो पाण मुरादो हुकुम जारी नथी करे सघे। जेकॾहिं इलेक्शन कमीशन चूंडूं 6 महीननि लाइ मुलतवी करे सघे थी त 6 वरहनि लाइ बि करे सघे थी। जस्टिस जमाल चयो त चूंडूं केरु अॻिते खणी वञी सघे थो, इन ते आइन ख़ामोश आहे। छा पार्लियामेंट खे आइन में तरमीम न करणु घुर्जे? जंहिं ते जस्टिस मुनीब अख्तर चयो त बहितर थींदो त पार्लियामेंट तरमीम करे। जस्टिस मुनीब अख्तर वधीक चयो त सवाल इहो आहे त तरमीम थियण ताईं जेके चूंडूं थियणियूं आहिनि उन्हनि जो छा थींदो। जेकॾहिं फंडनि वारो मामिलो आहे त निगरान हुकूमत फंड कीअं ॾींदी? वफ़ाक़ी हुकूमत चवे थी त मार्च ताईं 500 अरब टैक्स गॾु थियो। हैरत आहे त 500 अरब मां 20 अरब चूंडुनि लाइ न ॾिना विया। जस्टिस मुनीब अख्तर चयो त नाणे वारे सेक्रेटरी चयो त इलेक्शन लाइ फंड न हाणे आहिनि न ई वरी अॻिते हूंदा। मतलब त चूंडूं न थींदियूं। हुकूमत जो को सेक्रेटरी अहिड़ो फंटेस्टिक बयान कीअं थो ॾेई सघे? उन मौके ते चीफ जस्टिस चूंडुनि लाइ जजिस जे पगारनि मां कटौती जी तजवीज़ ॾिनी ऐं चयो त चूंडुनि लाइ पूरी बजट जी त ज़रूरत ई न आहे। 20 अरब लाइ कट जजिस जे पगारनि ते बि लॻाए सघिजे थो। हुकूमत ख़र्च घटाए 20 अरब कढी सघे थी। जंहिं ते वकील फारूक एच नाइक चयो त वफ़ाक़ी ख़र्च पार्लियामेंट जी मंज़ूरी सां थींदा आहिनि। मौजूदा केस में क़ौमी असेंबली मौजूदु आहे। नई असेंबली ख़र्चनि जी मंज़ूरी ॾींदी आहे। नाणे वारे सेक्रेटरी जे बयान जो जवाब इलेक्शन कमीशन ई ॾींदी। जस्टिस जमाल चयो त नाणे वारो सेक्रेटरी मंज़ूर थियल बजट खां वधीक फंड कीअं थो ॾेई सघे? जंहिं ते चीफ जस्टिस चयो त मुल्क मुआशी बहरान मां गुज़री रहियो आहे। मुआशी बहरान जी हक़ीक़त खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। बहरान खे मुंहुं ॾियण लाइ कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं। 5% पगारूं कटण सां इलेक्शन जो ख़र्च निकिरी सघे थो। रुगो एमरजेंसी लॻाए ई इलेक्शन मुलतवी करे सघजनि था।